अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़ससि बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरआन व इन कुन्त मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन इज़ क़ाल यूसुफ़ लिअबीहि या अबति इन्नी रअयतु अहद अशर कौकबा वश्शम्स वल्क़मर रअयतुहुम ली साजिदीन सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान नेमतुन सा नवाज़े करोड़े कई एहसान अशरफुल मखलूक़ात चई वधाई असांजो मान सैयद अब्दुल लतीफ़ चवे सच चयो सुबहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्हम्दुलिल्लाह अज जुमातुल मुबारक जो ॾियारो मशहूर सिंगर मोहतरम जनाब बरकत अली गोपांग साहब जे इसरार ते कुछ वक्त जे लाइ ॻाल्हाइण जो शरफ़ मिलियो आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं मुंहिंजो चवण ऐं क़ुरान पाक जी तिलावत पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। हिन सूरत जो नालो सूरत यूसुफ़ आहे ऐं ही 12हों पारो आहे। हिन सूरत में अल्लाह तबारक व ताला हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे वालिद मुहतरम हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र बयान फ़रमायो। फरमाए नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरआन। फरमाए सोना महबूबा समूरन हसीनन सुठन भलन किसन मजा हिकिड़ो किस्सो तो कि असां ॿुधायूं था पिया यानी कंहिंजो सूरत यूसुफ़ अलैहिस्सलाम में वरना के किस्सा त ॿिया बि हुया वाक़ियात ॿिया बि हुया नज़र कंदे जनाब मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो बि क़ुरान मजीद में आहे। जनाब लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो भी आ त जनाब हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जो भी आ जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो भी आ त जनाब नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो आ। इन समूरन अंबिया जा वाक़ियात अल्लाह सही बयान किया
पर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जो अल्लाह साईं बयानु कयो फरमाए सुहिणा हसनल कसस सां तोखे सुहिणनि किसनि मां सुहिणो किसो ॿुधायो आहे। माना यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको वाक़ियो आहे इहो तमामु हिकु दिलचस्प वाक़ियो आहे। उहो कीअं? उहो इन जे करे नज़र कंदे यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ॼमण खां वठी करे बादशाही आहे मिस्र जो तख़्त आहे। पहिरियों तकलीफ़ूं ज़रूर आहिनि, आज़माइशूं ज़रूर आहिनि। हिकिड़े ॾियारे राति जो आरामी आहे, ख्वाब थो ॾिसे पियो। सुबुह थी आहे, पंहिंजे अबे याकूब अलैहिस्सलाम खे ख्वाब ॿुधाईंदो पियो आहे। उन मंदर खे, उन ख्वाब खे अल्लाह साईं क़ुरान मजीद में नाज़िल फरमायो आहे। फरमाए इज़ क़ाल यूसुफ लिअबीह या अबत इन्नी रअयतु अहद अशर कौकबा वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन। अब्बा मां ख्वाब लधो आहे, राति जो ख्वाब में 10 सितारा 11 सितारा आहिनि। हिकिड़ो सिज आहे, हिकिड़ो चंड आहे, मूंखे सजदो था कनि पिया। अब्बा मां ॾिठमि 11 सितारा सिज चंड मूंखे सजदो था कनि पिया। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो। इहो हिकिड़ो राज़ हो, राज़। याकूब अलैहिस्सलाम सम्झी वियो मुंहिंजो बच्चो यूसुफ नबी मामूली कोन्हे को। अबे चयो ला तक़ुसुस रुअयाक, ला तक़ुसुस रुअयाक अला इख़वतिक। इहो ख्वाब कंहिंखे न ॿुधाइजे पर सॻनि भाइरनि खे बि न ॿुधाइजे। छो? फयकीदू लक कईदा, उनखे ख़बर पवंदी ख्वाब जी त उहो तुंहिंजे लाइ फ़रेब कंदा, तुंहिंजे लाइ मीटिंग कंदा, तोखे तकलीफ़ पहुचाईंदे। छो? ॿी ॻाल्हि कान्हे का त इन शैतान लिल इंसान अदुव्व मुबीन, शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे। इहो ख्वाब हिकिड़ो राज़ आहे, राज़ आहे। तूं मामूली इंसान कोन्हे। केॾो न सुहिणो आहे यूसुफ अलैहिस्सलाम। नज़र त कर, अबो याकूब नबी आहे, पाण बि नबूवत मिलण वारी आहे। बच्चा इहो ख्वाब कंहिंखे बि न ॿुधाइजांइ। छो जो कज़ालिक यजतबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तावीलिल अहादीस वयुतिम्मु निअमतहु अलैका वअला आलि याकूब कमा अतम्महा अला अबवैक मिन क़ब्लु इब्राहीम व इसहाक़ इन्न रब्बक अलीमुन हकीम। फरमाई अल्लाह साईं तोखे चूंडींदो काइनात में, ऐं अल्लाह साईं तोखे ख्वाबनि जो ताबीर सेखारींदो, ऐं अल्लाह साईं तो ते उहा नेमत कंदो जेका तुंहिंजे अबे ॾाॾे ते कयईं, आले याकूब ते कयईं। उहा कहिड़ी नेमत आहे जेका आले याकूब ते थी आहे, तुंहिंजे अबे ॾाॾे इसहाक़ इब्राहिम अलैहिस्सलाम ते थी आहे। नबूवत मिली आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम की छा नबूवत मिली आहे। इसहाक़ अल्लाह जो नबी आहे, नबूवत मिली आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि नबूवत मिली आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे बि नबूवत मिली आहे। इहा नबूवत वारी नेमत तोखे बि मिलणी आहे। इहो ख्वाब कंहिंखे न ॿुधाइजां। इहो राज़ हो हिकिड़ो। पोइ ॾिठऊं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहबत घणी अबे जी, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी। जॾहिं जो मोहबत ॾिठऊं, उनजो ॿियो भाउ हुयो यूसुफ अलैहिस्सलाम जो भाउ हुयो बिन्यामीन, जंहिंजो नालो हो। पहिरीं घरवारी मां 10 फर्ज़ंद आहे ऐं ॿी घरवारी मां 2, हिकु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं ॿियो बिन्यामीन। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे उहे प्यारा नंढा, उनजी अंबड़ वफ़ात करे वई। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॼाओ त उनजी अंबड़ जे वफ़ात करे त उहे प्यारा। हिकिड़ो फितरी इंसान में हसद पियल आहे, साड़ पियल आहे। अबो मुंहिंजो फलाणे भाउ खे एॾो कुर्ब छो थो ॾे। हिननि भाइरनि में बि इहा ॻाल्हि अची वई आहे। चवण लॻा नज़र त कयो, नज़र त कयो। अबे याकूब नबीअ जो प्यारो केॾो न यूसुफ सां बिन्यामीन सां आहे। असां 10 ॼणा वॾा आहियूं, कम असां कयूं, बकरियूं असां चाढ़ण वञूं, रिढूं असां चाढ़ण वञूं, सारे जंगल में कम असां कयूं, घर असां था हलायूं। मुहबत अबे जी इन्हनि सां आहे। अचो कान का सलाह था कयूं पिया। अल्लाह साईं इन मंदर खे क़ुरान मजीद में बयानु कयो आहे। फरमायईं कालू
قالوا ليوسف وأخوه أحب إلى أبينا منا ونحن عصبة إن أبانا لفي ضلال مبين. अब्बे जी मोहब्बत असांजे भाइरनि सां घणी आहे. असांजो अब्बो नाइंसाफ़ी कंदो पियो आहे असां सां. अचो त हिकिड़ी सलाह था कयूं पिया. उक़्तुलू यूसुफ अव इत्रहूहु अर्ज़न यख़्लु लकुम वजहु अबीकुम वतकूनू मिन बअदिही क़ौमन सालिहीन. अचो यूसुफ नबी खे क़त्ल था कयूं या जलावतन करे था छॾियूंसि पिया. अजान छुटी पवंदी. अब्बे जो तवजो सारो जो सारो असां ॾे थी पवंदो. क़त्ल कंदासीं त गुनाह त अची वेंदो. बाद में नेक सालिह थी पवंदासीं. इहो सोचो. पोइ हिकिड़े उन्हनि मां सुलझर भाउ आहिनि. उन चयो न क़त्ल न कयो. हिकिड़ो गेराबाद खूह था ॾिसूं. हाली उन खूह में उछलायूंसि था की ईंदा काफ़िले वारा खणी वेंदा. चवण लॻा कालू या अबाना असांजा अब्बा असांखे इजाज़त छो नथो ॾे. यूसुफ नबी खे इजाज़त ॾे. असां सां गॾु हले. बनी ते हलंदो ज़मीन ते हलंदो. खाईंदो पीअंदो ख़ुशी कंदो रांदि खेॾंदो. असां सां इजाज़त नथी मिले. चवनि था अब्बा अल्लाह जो कसम ख़ुदा जो कसम कसम असां हुनजी हिफ़ाज़त कंदासीं. असांखे इजाज़त ॾे. इजाज़त वरितऊं. पोइ हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम फरमायो मूंखे भउ थो थिए का त ईअं न थिए जो बघियड़ मुंहिंजे पुट खे खाई वञनि. قال إني ليحزنني أن تذهبوا به وأخاف أن يأكله الذئب وأنتم عنه غافلون. तव्हां त इजाज़त वठो था पिया पर मूंखे भउ इहो आहे ईअं न थिए जो मुंहिंजे यूसुफ नबीअ खे बघियड़ खाई वञनि. उन ज़माने में उन इलाइक़े में बघियड़ घणो हूंदो. इन हवाले सां पोइ छा था चवनि अबा ईअं असांजे हूंदे सूंदे हुनखे बघियड़ खाईंदो. बाक़ी असां छा ते आहियूं. असां हेॾा मज़बूत. असां एतिरा बहादुर. बाक़ी असां छा ते आहियूं. नेठि इजाज़त वरितऊं. वठी था वञनि पंहिंजे भाउ खे. मासूम यूसुफ नबी सुहिणो हसीन जमील नंढड़ो आहे. हुनखे दिलि में कुझु बि कोन्हे को. हिननि खे दिलि में बुग़्ज़ आहे हसद आहे. अल्लाह तो फरमाए फलम्मा ज़हबू बिही व अजमऊ अन यजअलूहु फी ग़याबतिल जुब्ब. जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी था वञनि पिया होॾा अबे खां इजाज़त वठनि था. इजाज़त वठी जॾहिं वठी था वञनि एॾा जॾहिं अबे जे साम्हूं त कुल्हनि ते रखी करे भाउ सां कुर्ब था कनि. जॾहिं नज़र खां याक़ूब अलैहिस्सलाम जी नज़र खां दूर 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 विया उते जो उते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पट ते उछलाया. हिकिड़ो भाउ हीअं उछलाईंदो पियो आहे. हिकिड़ो हेॾे धिका ॾींदो पियो आहे. हिकिड़ो हेॾे धिका ॾींदो पियो आहे. गीलींदा गीलींदा तकलीफ़ूं ॾींदा ॾींदा वीरान जंगल में वञी करे गेराबाद खूह में उछलाइनि था पिया. अल्लाह साईं फरमायो हिननि त खूह में उछलायो आहे. हिनखे ख़बर कान्हे का त यूसुफ अलैहिस्सलाम मामूली इंसान कोन्हे. व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम हाज़ा व हुम ला यशउरून. अल्लाह साईं यूसुफ अलैहिस्सलाम के उन खूह जे अंदरि वही कई आहे. मुंहिंजा यूसुफ नबी घबराए न हिफ़ाज़त मां कंदोमांइ. हेॾे त तकलीफ़ पइजनि हुननि खे. हिननि खे ख़बर कान्हे का त रब खे हिनखे मिस्र जो बादशाह बणाइणो. अल्लाह हेॾे त तकलीफ़ूं ॿारनि तकलीफ़ूं ॾिनियूं. मुंहिंजा यूसुफ नबी परेशान न थिए. अल्लाह साईं वही कई आहे ॾुख न कर. हिकिड़ो ज़मानो ईंदो बादशाह थींदे तुंहिंजे साम्हूं ईंदा सारियूं तकलीफ़ूं ॿुधाईंदे. ॿुधाईं साईं ॿुधाईं. काफ़िले वारा आया यूसुफ अलैहिस्सलाम खे कढियऊं ॿाहिरि चंद रक़म में कपायो. हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे शहर में पहुतो आहे. रेट लॻी विया. हल ख़रीदार पहुची विया. केरु ख़रीदे मामूली हस्ती न आहे. हसीन जमील छोकिरो यूसुफ अलैहिस्सलाम. केरु थो ख़रीद करे सघे. ख़रीद ई आख़िर उहो कंदो जेको मिस्र जो बादशाह आहे. मिस्र जे बादशाह उनजे ख़रीद कयईं. महल में रहे थो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम. ज़िंदगी हले थी पई. वॾो वाक़ियो आहे. इंशाअल्लाह आईंदा टाइम हतां की हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे क़ैद खाने में बंदि था कनि.
हो तकलीफ़ूं भी पहुतियूं हता के यूसुफ अलैहिस्सलाम के जेल जी तकलीफ़ भी पहुती आहे। 7 साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रहियो आहे, बेगुनाह बेख़ता। 7 साल जेल वारा भी गुज़री विया, हता के अहिड़ो टाइम अची वियो आहे जो बादशाह यूसुफ अलैहिस्सलाम खे घुराईंदो पियो आहे। मूंखे लॻे थो इहो मामूली इंसानु कोन्हे को, वॾो इहो हिकु अज़ीम हस्ती आहे। इन यूसुफ खे ॾे वठी था अचो। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मां ईअं न ईंदुसि, मां तॾहिं ईंदुसि जॾहिं मुंहिंजो केस उहो खोल रहियो वञे जेको मिस्र जे महल में औरतुनि पंहिंजा हथ कटिया हुआ। छो कटिया हुअऊं? वो केस खोल रहियो वञे, अदालत लॻराई वञे, वो केस खुले छो कटायो उन्हनि औरतुनि? साईं बादशाह वॾो महल में अंदरि वज़ीर मुशीर सभु आया, यूसुफ अलैहिस्सलाम बि आयो, उहे औरतूं बि आयूं। ॾियो हाल वाल, हथ छो कटिया? चयूं अल्लाह जो कसम आहे, असां अकरेल, असां चकरेल, असांजा फ़रेब, हे यूसुफ त पाक आहे। बादशाह थो चए वठी था अचो, बीबी ज़ुलेखा खे था वठी अचो। वठी आ ज़ुलेखा, ॾे आवाज़, चए हे औरतूं सही थी चवनि, यूसुफ त पाक आहे, यूसुफ त पाक आहे। यूसुफ अल्लाह जा नबी मासूम हूंदा आहिनि, अल्लाह जा नबी साईं मासूम, हर ऐब खां पाक। मुख़्तसिर कंदो वञा, जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जो अख़लाक़ सीरत सूरत बादशाह खे एतिरी त वणी वई आहे जो बादशाह पंहिंजो सभु जो सभु विज़ारतूं हता के मिस्र जी बादशाही बि यूसुफ अलैहिस्सलाम जे हवाले कई आहे। हाँ साईं, मिस्र जी बादशाही यूसुफ अलैहिस्सलाम जे हवाले कई। बादशाह ख़्वाब ॾिठो, ओ ख़्वाब जो ताबीर इहो निकितो त 7 साल ॾुकर जा थींदा, 7 साल पहिरियां सुखिया हूंदा। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह हुआ, हुननि खे अहिड़ी त ज़िंदगीअ जो हिकिड़ो शेड्यूल ठाहे ॾिनई जो चयईं त 7 साल जॾहिं सुखिया रहो तव्हां ईअं कस कसर सां खाओ पीओ जो तव्हांजा पोयां 7 साल ॾुकर वारा बि सही गुज़रनि। पंहिंजी वज़ारत ख़ारिजा जेका आई ऐं वज़ारत ज़राअत ऐं बादशाही जो तख़्त अहिड़ो त निभायो यूसुफ अलैहिस्सलाम जो कंहिं बि बादशाह न निभायो। साईं 14 सालनि जो अरसो, 7 साल सुकर, 7 साल ॾुकर। 7 साल सुकर जा अहिड़ी हिननि खे शेड्यूल ठाहे ॾिनई जो 7 साल ॾुकर जो हुननि खे का बि तकलीफ़ न आई, का बि हुननि खे साईं तकलीफ़ न आई। इहो छा हुयो? हिकु बादशाही, नुबूअत वारी बादशाही। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं बादशाह थियो, 7 साल ॾुकर जा बाद में आया, उहे भाइर जिन तकलीफ़ूं ॾिनियूं, उहे भाइर जिन समुंड में उछलायो, साईं उहे भाइर जेके यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलायूं, उहे भाइर जिन यूसुफ अलैहिस्सलाम खे चंद्रकम में विकामियो। हिननि खे क़दुरु कोन हो त यूसुफ केरु आहे, हिननि खे ख़बर कान हुई त मिस्र जो बादशाह थींदो। जॾहिं उहो यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह थियो आहे, उहे भाइर बि आया आहिनि, आॾो पेश थी विया आहिनि। हिकिड़ो चकर आया, माल खणी विया, ॿीहर आया, टीहर आया, हता के यूसुफ अलैहिस्सलाम सां कलाम थियो आहे पियो। कलाम कंदे कंदे भाइर सम्झी विया, चवनि था अंत यूसुफ, छा तूं यूसुफ असांजो भाउ आहे? चओ राज़ खुली विया, ज़ाहिर थी विया, राज़ फाश थी विया, ॻाल्हि खुली वई आहे। हा हा मां तव्हांजो भाउ यूसुफ आहियां। हाओ अदा असांजा माफ़ कजांइ, असां तोखे तकलीफ़ ॾिनीसीं। हा अल्लाह जो नबी आहे, मासूम आहे, चवे थो पियो का बि ॻाल्हि कान्हे का, ॿुधायो मुंहिंजो अबो कहिड़े हाल में आहे? असांजो अबो याकूब नबी घर आहे, ॾाढो तोखे सारींदो आहे, तोखे यादि कंदो आहे। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाइनि थो ॿिए चकर अचो, मुंहिंजे अबे खे वठी अचिजो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे वठी आया। हा हा कमीज़ खयूं था वञनि पिया, जॾहिं किनान जे वेझो कमीज़ पहुती आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां 2-3 मील दूर आहे। चवे थो पियो इन्नी लाजिदु रीह यूसुफ, अॼु मां पंहिंजे यूसुफ नबीअ जी ख़ुशबू महसूस थो कयां। चवण वारनि चयो याकूब छा थी वियो थी? क़ुरान बि अची वई थी, अञा यूसुफ तोखां न विसरियो आहे। हो था चवनि तव्हांखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो यूसुफ ज़िंदा आहे? उहे पुटड़ा आया, चवंदा भाउ यूसुफ नबी ज़िंदा आया। याकूब अलैहिस्सलाम जी कमीज़ मुबारक, याकूब अलैहिस्सलाम ते यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज़ मुबारक अखियुनि ते विधऊं। अल्लाह तो फरमाए जेका यूसुफ जी ॾुख ऐं तकलीफ़ुनि जे करे वब यज़त आईनाहु मिनल हुज़ुन, जंहिं ॾुख जे करे याकूब अलैहिस्सलाम जूं अखियूं अछियूं थी वियूं, नज़र वेझी वई। अॼु उन कमीज़ रखण सां याकूब नबीअ जी नज़र मोटी आई आहे। चवनि था पिया साईं अब्बा
यूसुफ अलैहिस्सलाम चए थो त अबे खे वठी अचो सॼा काफ़िला मिट माइट याकूब अलैहिस्सलाम खे वठी करे इहे ॻोठ वारा माइट मिट सभु वापसि अचनि था पिया मिस्र हेॾां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हज़ारनि जे तादाद में वज़ीर मुशीर नौकर सभु हलो हलो असांजे बादशाह जो अबो थो अचे अल्लाह बादशाह बि अहिड़ा हुजनि न हल असांखे बादशाह जी चाहत आहे मोहबत हे नबी आहे नबी बादशाह हलो 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 असांजे बादशाह जो अबो थो अचे याकूब अलैहिस्सलाम जे लाइ सभु जो सभु मिस्र जा माण्हू वॾेरा नंढेरा नवाब मुशीर सभु जो सभु इस्तक़बाल में आया आहिनि सभु ॿाहिरि निकिरी आया याकूब अलैहिस्सलाम पहुचण वारो आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठई उन ख़ुशीअ में हिक ॿिए खे भाकुर था पाइनि पिया ख़ुशी एतिरी जो इंसान खे ईद जे ॾींहुं बि ख़ुशी न थींदी आहे उन ख़ुशीअ में उन ॿिन्हिनि इंसाननि शख़्सियतुनि खां ॻोढ़ा वेही आया आहिनि सॼी काइनात सभिनी इंसाननि मंज़र ॾिठो आहे छा त इहो मंज़र हूंदो साईं महल में आया अंदरि तख़्त ते विहारियईं अब याकूब खे मासी उनखे अमड़ चवंदा उहो ख़्वाब सचो थियो आहे न जेका मां आयत पढ़ी आहे न इनी रआई तो अहद अशर कौकबन अबा मां ख़्वाब थो ॾिसां त घणा सितारा ॾिठा आहिनि ख़्वाब में 11 सितारा ॾिठा आहिनि हिकु सिॼु हिकु चंडु उहो ख़्वाब सचो थींदो मासी उनखे अमड़ चवंदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी अमड़ नंढड़ाइप में वफ़ात करे वई ॼाओ हो त वफ़ात करे वई पोइ मासी पालींदी उनखे अलाह साईं अमड़ चयो आहे क़ुर शरीफ़ में मासीअ खे अची करे तख़्त ते विहारियईं याकूब अलैहिस्सलाम खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अंदरि वियो जेसिताईं तयारी करे आयो बाद में अची करे पंहिंजो तख़्त ते अची वेठो हाणे उहो ख़्वाब रब करीम खे सचो करिणो आहे जेको यूसुफ अलैहिस्सलाम पहिरियों ॾिठो हो किनार में ॾिठो ख़्वाब सचो मिस्र में थींदो पियो आहे चओ न सुभान अल्लाह उहो ख़्वाब सचो थींदो पियो हेॾा 11 भाइर हेॾा याकूब अलैहिस्सलाम हेॾा अमड़ हेॾा ई जीअं जो तख़्त ते आयो 11 भाइर अबू अमा सभु सजदे में अल्लाह साईं उहो ख़्वाब पूरो कयो जेको यूसुफ अलैहिस्सलाम पहिरियों लधो अबा इनी रआई तो अहद अशर कौकब वशम्स वल क़मर रआई तो साजिदीन अबा मां ख़्वाब में ॾिसां थो 11 सितारा आहिनि हिकु सिॼा चंडा मुंहिंजे आॾो झुकनि था पिया अॼु अल्लाह साईं मिस्र जे ख़्वाब त किनार में लधई अॼु अल्लाह साईं मिस्र जे महल में यूसुफ अलैहिस्सलाम जो ख़्वाब सचो कयो वाह अल्लाह तुंहिंजी ज़ात जिन तकलीफ़ूं ॾिनियूं उन्हनि खे चवे थो पियो परेशान न थियो घबरायो न ला तसरीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम अॼु मां यूसुफ नबी हमेशह हमेशह जे लाइ तव्हांखे माफ़ करे छॾियो साईं नुबुवत इनखे चइबो आहे सीरत अख़लाक़ इनखे चइबो आहे बुर्दबारी इनखे चइबो आहे असांजे नबी प्यारे पैगंबर सम्झो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि साईं तकलीफ़ूं ॾिनियूं मके वारनि तकलीफ़ूं ॾिनियूं तरह तरह जी तकलीफ़ूं ॾिनियूं हथां खे जॾहिं मको फतह थियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके में आया काफ़र सभु बीठा आहिनि परेशान अॼु मरी विया ते अॼु अलाए अलाए कहिड़ा पलांद कंदो पुराणा सभु पलांद कंदो अलाए छा कंदो आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो घबरायो न परेशान न थियो जे यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे महल में पंहिंजे भाइरनि खे माफ़ी जो ऐलान कयो अॼु मां नबियनि जो सरदार इमामुल अंबिया बि ऐलान थो कयां ला तसरीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम मां मुहम्मद करीम हमेशह हमेशह जे लाइ तव्हांखे माफ़ करे छॾियो इन खे चइबो आहे सीरत त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी